अब मैं कौन उपाव करूं, अब मैं कौन उपाव करूं। जिय विध मन को संसार चूके, भवनिध पार परूं। जिय विध मन को संसार चूके, भवनिध पार परूं। अब मैं कौन उपाव करूं। जन्म पाए कुछ भलो न कीनो, जन्म पाए कुछ भलो न कीनो, ताते अधिक डरूं, ताते अधिक डरूं, ताते अधिक डरूं। मन बच कर्म हर गुण नहीं गाए, मन बच कर्म हर गुण नहीं गाए। यह जिय सोच धरूं, यह जिय सोच धरूं। अब मैं कौन उपाव करूं। जिय विध मन को संसार चूके, भवनिध पार परूं। जिय विध मन को संसार चूके, भवनिध पार परूं। गुरुमत सुन कछ ज्ञान न उपजो, गुरुमत सुन कछ ज्ञान न उपजो, पशु जीव उदर भर्यो, पशु जीव उदर भर्यो, पशु जीव उदर भर्यो।
अब मैं कौन उपाव करूं। बोल जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत, तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे हिन सत्संग में। राजा भरथरी हरि कृत वैराग्य शतक तंहिं ते सत्संग करे रहिया आहियूं। वैराग्य जा कुछ सूत्र श्रवण करे रहिया आहियूं। 46 नंबर सलोक तंहिंमें अॼु असां ॿुधंदासीं। हिकिड़े वैरागीअ जो वर्णन थो अचे कि जेको वैरागी हूंदो आहे उहो कीअं हूंदो आहे। ऐं 47 में ॿुधंदा था हलूं पाण। 46 में वर्णन आहे कि वैरागी सचो उहो आहे, असांखे कीअं ख़बर पए कि असांखे सच में वैराग आहे, कि संसार मां कुझु कोन खपे। जेसि ताईं द्वेष आहे त सम्झिजो अञा वैराग कान्हे। ईर्ष्या आहे त सम्झिजो वैराग कान्हे। ऐं निंदा आहे त बि सम्झिजो अञा वैराग कोन आयो आहे। ऐं ॿी ॻाल्हि, असांजी निंदा थियण ते असां विचलित था थी वञूं त बि सम्झिजो वैराग कान्हे। या उस्तति थियण ते ॾाढा ख़ुशि था थी वञूं त बि सम्झिजो वैराग कान्हे। उहो कुझु ॿियो हो, हिकु आवेश में थोरो, जीअं सुग्रीव खे वैराग लॻो जॾहिं बालीअ खे मारियो राम ऐं सुग्रीव खे चईंसि हाणे राज तूं संभाल। त सुग्रीव चईं मां पंहिंजे भाउ खे माराए करे राज पाइणु नथो चाहियां, मूंखे कोन खपे इहो राज। ज्ञान जूं ॻाल्हियूं करणु लॻो त लक्ष्मण चईं पोइ छॾियोसि न, नथो वठे त राम चईंसि लक्ष्मण इन जो वैराग क्षणिक वैराग आहे, थोरी देरि जो वैराग आहे इहो। पोइ ॾिसजांइ इन खे कीअं भोगनि में डूबजी थो वञे। ऐं ईअं ई थियो। राम खे चईंसि तव्हां चओ था तॾहिं मां राजपाठ संभालियां थो, बाक़ी मन कोन्हे मुंहिंजो। पोइ त अहिड़ो हुनखे मज़ो अची वियो जो राम खे ई भुलिजी वियो। त अहिड़ा बि जीवन में वैराग ईंदा अथव, टेम्परेरी, क्षणिक, थोरी देरि जा। के रुसी करे वैरागी थी वेंदा आहिनि। अब मेरे को कुछ नहीं चाहिए, अब कोई उम्मीद नहीं किसी से, कोई अपेक्षा नहीं, कुछ नहीं चाहिए। ये थोड़ी देर मन में सब हू आहे, कुछ अपेक्षा, कुछ रुसी वञण जे करे आहे इहो। भरथरी चए थो कि तॾहिं सम्झिजो वैराग आहे जॾहिं कोई तव्हांखे चए चांडाल आहीं ऐं तव्हांखे कोई फ़र्क़ु न पए, या कोई चए भाई ॾाढो तूं ज्ञानी आहीं, सच में तूं विद्वान आहीं, तब तव्हांखे कोई फ़र्क़ु न पए। चांडाल किमयम ध्वजा तीर्थवा शूद्रोथ किम तापस, या कोई चए कि तूं शूद्र आहीं, शूम। माण्हुनि खे त फ़र्क़ु पइजी वेंदो आहे, जरा जरा से ते ई फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। कंहिंखे पियो अलाए मां चवां कि तूं ॿुधी छो थी, कंहिं तुंहिंजे नाले कुझु चयो त स्पर्श छो थियो, विचलित छो थी वियासीं असां।
इहा निशानी आहे वैराग जी कि असांखे फ़र्क़ु ई नथो पए, माण्हू भौंके करे हली बि वियो, असांखे फ़र्क़ु ई न पियो, छो त का वैल्यू ई कान्हे। किम वाह कोई चए शूद्र आहीं या कोई चए भाई तव्हां तो वाकई तुंहिंजी सेवा महान आहे, छा तुंहिंजो त्याग घर जे लाइ परिवार जे लाइ, त बि फ़र्क़ु न पए त सम्झिजो, छो त तारीफ़ या निंदा त संसार सां ई रिलेटेड आहे न, संसार मां ई ईंदियूं आहिनि न ॿई शयूं। त माना जेको संसार मां थो अचे उहो टेम्परेरी, त उन ते छा असां विचलित थियूं या ख़ुशि थी वञूं। या कोई चए ज्ञान सां तव्हां परिपूर्ण आहियो, तव्हां योगीश्वर आहियो, तब कोई फ़र्क़ु न पए, छो त असांखे मोक्ष रूपी मार्ग ते हलणो आहे ऐं हींअर खां ई असां उन जो अभ्यास पिया था कयूं। मोक्ष जो अर्थ इहो बि आहे कि मुंहिंजो रिमोट कंट्रोल ॿिए वटि कोन रहणु ॾिबो, मां ॿिए खे न ॾींदसि रिमोट, मूंखे विचलित करण जो, मूंखे बेचैन करण जो रिमोट कंट्रोल ॿिए वटि न हूंदो। इनखे मुक्ति इनखे चइबी आहे, मोक्ष इनखे चइबो आहे, बंधन न रहंदो। शुकदेव मुनि ईअं हूंदो हो, जड़ भरत बि हूंदो हो, दुख में या सुख में या कष्ट में, उस में या छांव में हिकु जहिड़ा, हू पंहिंजे मार्ग ते हलंदा रहंदा आहिनि। त असांजो जीवन जो बि हिकु मार्ग आहे जंहिं ते हलणो आहे ऐं मोक्ष प्राप्त करणो आहे, त संसार जा इहे छॾणा पवंदा। 47 नंबर श्लोक आहे, भोगा मेघ वितान मध्य विलस्त सौ दामनी चंचला, आयुर्वायु विद्य घटताब्ज पटली लीनाम्बवत भंगुरम। संसार जा भोग सुख, हाणे वरी भोग सुख था अचनि, छो त ही सभु ॻाल्हियूं कनेक्टेड अथव। हेसि तक जेको असां ॿुधो आहे त मूंखे इहो ई सम्झ में आयो आहे, भरथरी इहो ई थो चवे बार बार कि माण्हुनि जी चमचागिरी न कयो, पंहिंजी आत्मा विकिणो न, गिड़गिड़ायो बि न, याचना बि न कयो, दीन न थी वञो। त उन लाइ छा करिणो पवंदो? उन लाइ जेको लोभ अथव, स्वार्थ अथव, इच्छाऊं अथव, उहे छॾे ॾियो। छो त जेके इच्छाऊं आहिनि, भोग आहिनि, उहे एतिरो सुख कोन ॾींदा आहिनि जेतिरो ही दुख ॾींदो आहे। उनखे पाइण जे पुठियां जेके चेष्टाऊं आहिनि, महिनत बि आहे, परिश्रम बि आहे, त कुल इहो ई पियो थो हले बार बार घुमाए फिराए करे कि कोन खपे असांखे जो असांखे कंहिंजे अॻियां झुकणो पए। अभिमान जी ॻाल्हि कान्हे, स्वाभिमान जी ॻाल्हि आहे। त चए थो कि जेके सुख आहिनि, भोग आहिनि, इहे कीअं आहिनि? जीअं बरसाति में, बादलनि में बिजली चमके, घणी देरि चमकंदी आहे, क्षणिक, त उन जी रोशनी में माण्हू थोरो सुख वठी वठंदो आहे। त भोग बि ईअं ई आहिनि, क्षणिक सुख ॾेई करे ऐं हली वेंदा आहिनि। बाक़ी सभु असांजो ख़ुदि जो ई हूंदो आहे। आनंद मन ख़ुशि थींदो आहे, उहो ख़ुशि ख़ुदि जो मन, उहो ॿिए खे कुझु कोन ॾींदो आहे। प्रयास ख़ुदि जो, रोटी खाइण में अगरि सम्झो भोग भोगियूं था त हथ ख़ुदि जा ई पिया था हलनि। सभु कुझु पंहिंजो ई अधिकतर हूंदो आहे। थोरो हिकु सुख जेको हूंदो आहे उहो क्षणिक हूंदो आहे। त भरथरी चए थो उहो बादलनि जे में कड़कंदड़ बिजलीअ जे समान जेके क्षणिक विषय सुख आहिनि, ऐं माण्हूअ जो जीवन कमल जे पते ते
हिलण वारी हिकु बूंद जे समान आहे जो माण्हू कॾहिं बि टपकी सघे थो। त उन भोग खे पाइण जे लाइ पंहिंजो जीवन ॾियण ऐं असली मक़सदु भुलिजी वञण समझदारी त कान्हे। भई ही चए थो बुद्धिमान खे घुर्जे कि पंहिंजी उमिरि जो हिसाब लॻाए, घणी उमिरि गुज़री वई आहे, घणी बाक़ी हूंदी, अञा घणा अञा इच्छाऊं फालतू अञा पालियूं आहिनि, इहो हिसाब किताब लॻाए करे सही जॻह ते पंहिंजे बुद्धि ऐं चित्त खे स्थिर करे परमात्मा जो चिंतन करे। छो त मनुष्य जन्म दुर्लभ आहे। बड़े भाग मानुष तन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथनि गावा। हिकु भजन अचो प्रयास कयूं। कहाँ गया? मानुष देह दुर्लभ पुण्यन साण पाई, मानुष देह दुर्लभ पुण्यन साण पाई। हरिय जादनिया हरिय जादनिया करे तो भलाई, मानुष देह दुर्लभ पुण्यन साण पाई, मानुष देह दुर्लभ चौरासी लखन में उत्तम देह मानुष, 84 लखन में उत्तम देह मानुष। करे पाप तू विन्याय न अजाई, मानुष देह दुर्लभ पुण्यन साण पाई, मानुष देह सिकन देवताओं मनुष्य देह खातिर, सिकन देवताओं मनुष्य देव करे वठ तहे में, करे वठ तहे में सच्ची का कमाई, मनुष्य देह दुर्लभ पुण्यन साण पाई, मनुष्य देह दुर्लभ। देही हरिय जे मिलण लाए, मिली खास देही हरिय जे मिलण लाए। मिलज तू तहे सां, मिलज तू तहे सां छॾे भेद भाई, मनुष्य देह दुर्लभ मनुष्य देह बसंत देह अहिड़ी वरी खान मिलंदई, बसंत देह अहिड़ी
ज्ञान पाए, ब्रह्म ज्ञान पाए। सजण कर सजाई, मनुष्य देह दुर्लभ, पुंजन साण पाई, मनुष्य देह दुर्लभ। बसंत देह अहिड़ी वरी कान मिलंदई। पाण ॿुधंदा आहियूं न कि कृपा सां, परमात्मा जी कृपा सां मनुष्य ठहिया आहियूं, पर ॾाढनि खे विश्वास न ईंदो आहे। कल्ह मूंखे कंहिं ॿुधायो असांजी दरबार जी संगत मां, उन जे पाड़े जी घटना आहे। आंटी बि वेठी हुई ओॾी महिल, अॼु आई कान्हे, दिव्या उनजो नालो आहे, दिव्या। उन चई उन जे पाड़े में हिक घर में हिक छोकिरीअ जे सपने में उनजो केरु आयो, पीउ, ॾाॾो कोई आयो सपने में ऐं चयईंसि मां पोपट जे जून में आहियां। पोपट सम्झंदा आहियो? हा, जेको उॾामंदो आहे घर में बि, रोशनीअ ते बि। मां उन जून में आहियां ऐं तव्हांजे घर में आहियां। इहा घटना हाणे जी अथव। त हुनजी निंड खुली सुबुह जो, ॾिठई बराबरि हिकु पोपट घुमे पियो थो। तव्हां चवंदा इतफ़ाक़ हूंदो, भाई इतफ़ाक़, हल घुमूं फिरूं छॾीस, पर ॿुधो 10 ॾींहं चई थिया आहिनि उहो घर मां निकिरे ई कान थो। त हाणे त डाउट थींदो न, हिकु त सपने में आयो आहे, चई वियो आहे, ऐं वरी घर में पोपट हिकिड़ो घुमे पियो थो, 10 ॾींहं थिया, अञा ताईं पियो थो घुमे छा? ख़बर ई कोन, यादि पुछोसींसि कोन। त हाणे मज़ाक न सम्झिजो, मता चओ कि मां जलेबी आहियां, मां ज्ञानी आहियां ॾाढी, हमको लागू नहीं होता है पोपट वोपट। अरे तू पोपट तो जीते जी बन रही है, पोइ छा ठाहींदी आहे तूं पोपट? पोपट त ठही वई आहे तूं। गंभीरता सां खणिजो हिन ॻाल्हि खे, हिकु संकेत थी सघे थो। त मां, मुंहिंजो ध्यानु त पोइ ॿिए तरफ़ वियो कि छा हिन भाईअ को अहिड़ो सुठो कमु कोन कयो छा? हिनखे पोपट जी जून छो मिली? थी सघे थो उन कुझु न कयो हुजे, मनुष्य देही पाए करे बि थींदा आहिनि ॾाढा माण्हू। जून उहो ई मिलंदी आहे जहिड़ा माण्हूअ जा लक्षण हूंदा आहिनि। के माण्हू थींदा आहिनि जनम खां मृत्यु ताईं कुझु कोन कंदा आहिनि, जेको असां ॿुधी चुकासीं कल्ह, कुझु कोन कंदा आहिनि, बसि ज़िंदगी कटींदा आहिनि पिया, पास कंदा आहिनि। किथां कुझु मिली वञे त ठीकु आहे, टिकड़म ई आई भई किथे मिली रहियो आहे, भंडारो किथे हली रहियो आहे, या फ्रीअ में किथां मिलंदो, या घर में ई भली छिड़बू ॾियनि पर रोटी ॾियनि। त अहिड़नि माण्हुनि खे अलॻि साइड करे भॻवानु धर्मराज चवंदो आहे हिन ही लाइक़ु ई कोन हुआ मनुष्य ठहिण जे, हिननि खे हाणे जानवर ठाहियो। पोइ कहिड़ो जानवर ठाहियो? जहिड़ा हिन में गुण ॾिसो ओड़ो ओड़ो जानवर ठाहियोसि। पोइ उन जी वृत्ति अनुसार उहा जूण मिलंदी आहे। असांखे मानुष्य देह मिली त आहे, असां हुनजो उपयोग छा पिया था कयूं? रुसण ऐं रुसाइण में, ईर्ष्या ऐं द्वेष में, संग्रह करण में, अभिमान करण में, ऐं उमिरि वञे थी बीतजंदी। मानुष्य देह दुर्लभ, पुण्यनि साण पाई। पुण्य ज़रूरु कया हूंदासीं, 10% पुण्य हूंदा, 90% हुनजी कृपा हूंदी परमात्मा जी। उन में बि वरी हर को सोचे कहिड़े कहिड़े घर में जनम मिलियो आहे, त उहो सम्झी वठिजो सुठा पुण्य या ख़राबु पुण्य थियल आहिनि, वधीक थियल आहिनि या घटि थियल आहिनि, कहिड़े घर कीअं जनम मिलियो आहे। रामचरित मानस में ईंदो आहे, साधन धाम मोक्ष कर द्वारा, ही मनुष्य शरीर मोक्ष जो द्वार आहे।
साधन आहे, हिकु सुठो साधन जंहिंसां असां मोक्ष प्राप्त करे सघूं था। पर उते गोस्वामी तुलसीदास लिखियो आहे कि जेको मोक्ष न प्राप्त करे सघंदो आहे, जीवन ईअं ई विञाए छॾींदो आहे जेको असां ॿुधूं पिया था हिननि ॾींहंनि में, सुख भोग पैसो इहे पाइण में विञाए थो छॾे, पोइ पछताए थो, पछतावई सिर घुनई पछतावई, ईअं चौपाई आहे। पर तुलसीदास चए थो उते बि उन्हनि खां कोई पुछे भाई छो न कई, तो कुछ साधन छो न कयो पंहिंजे मुक्तिअ लाइ, पंहिंजे कल्याण जे लाइ, त उते बि बहाना ठाहींदो आहे। ये रामचरितमानस में चौपाइयूं आहिनि कि कंहिंखे ॾोह ॾींदो आहे काल कर्म ईश्वर दोष लॻावई। पहिरियों ॾोह ॾींदो आहे काल समय खे, मूं वटि टाइम कोन हो। अरे भाई तो छो न कॾहिं सत्संग में वहे, बैरागढ़ में रहंदो वहे न, त बैरागढ़ में गंगा धाम हो न, बस स्टैंड रोड ते, ॾिठई कोन छा कॾहिं? हा हा ॾिठो त हो, मां त लंघंदो बि हुअमि, त छो न वे, टाइम कोन हो। त पहिरियों ॾोह कंहिंखे बहानो कहिड़ो, टाइम खे, समय कोन हो, त तो समय छा में ख़र्च कयो? अरे साईं ॿार बच्चा पालणा हुआ, जिम्मेदारियूं हुयूं, फर्ज़ कर्तव्य, शादीअ ते वञिणो हो, हुते पहुचणो हो, होॾां मुंहुं ॾियणो हो, त पहिरियों ॾोह लॻाईंदो आहे काल कर्म ईश्वर दोष लॻावई। ॿियो कर्म खे कीअं ॾोह ॾींदो आहे माण्हू ख़बर अथव? कंहिंखे चओ भाई सत्संग में अच, त असांजे कर्मनि में ई कोन्हे, असांजे भाग में ई कोन्हे, असांजा कर्म ई सुठा कोन्हनि थियल, बसि हल खिसकी हल, चई करे खिसक। माण्हू चालाकी त करे थो कि असांजे भाग में, अच्छा के हिकु वारी माई चवंदी आहे कि कृपा कयो न अचां सत्संग में। हाणे कृपा मां कयां, कृपा कयो त अचां, त हाणे हूंदी मजबूरी बि हूंदी आहे माण्हुनि जी, अहिड़ी ॻाल्हि कान्हे, पर कर कृपा तेरे गुण गावा, जंहिं फीलिंग सां इहा ॻाल्हि चई वई आहे न, हिननि माण्हुनि में इहा फीलिंग न हूंदी आहे कि कर कृपा। टियों ईश्वर, भॻवान खे ॾोह ॾींदा आहिनि। भॻवान खे आख़िरी त उहो ई आहे कि उन कृपा कोन कई, हुकुम कोन हो, हुकुम कोन्हे, त एॾी उहा सुंदर असांखे शरीर मिलियो, पर बहानेबाज़ी कमी कान्हे। भरथरी चए थो कि समय रहते मां अचे थो कि जवानीअ में, युवावस्था में ई कोशिश कर पंहिंजे चित्त खे शांत कर ऐं साधन करे सहज सुलभ योग द्वारा थोड़ो वीचार कर कि पाप कर्म मूंखां केतिरा पिया था थियनि, उहे हटाइण जी कोशिश कर। छो त तूं करी त सिर्फ़ हुन सुखनि भोगनि जे लाइ पाप कर्म, उहे सुख भोग अथई बिजलीअ जे समान, त उन्हनि जे लाइ तूं असली मक़सदु भुलिजी रहियो आहीं, शाश्वत सुख। ध्यान कर, हिते भरथरी चए थो कि थोड़ो चित्त खे स्थिर करे थोड़ो ध्यान कर, एकांत में वेही करे थोड़ो ध्यान कर, सहज ध्यान। माण्हुनि खे लॻंदो आहे ॾुखियो, हुन ॾींहुं बि चयो ॿाहिरि घुमणु सवलो, भीतर वञणु ॾुखियो, जबकि
भीतर वञण आहे सवलो ऐं ॿाहिरि भिटकण आहे कष्टपूर्ण। ये आहे या कान्हे? पर मां कंहिंखे चओ कि भाई तूं अधु कलाक वेह शांत करे त कोन वेही सघंदो। भीतर भाई ध्यान कर, कोन उनखे कठिनाई थींदी। ऐं चईसि हल किथे मुहूर्त आहे जॻह जो 3rd फ्लोर ते, त वेंदव? मां हिनखे चवांसि पियो यार तव्हां फ्लैट वरितो अथव, आहे सुठो फ्लैट, पर 3rd फ्लोर ते आहे, त अधु माण्हू त ॾिसजां कोन ईंदई। मां पंहिंजो ई लॻाईंदो आहियां हिसाब, छो त मां वेठो आहियां हिते घर में ई। हिकु माई बि चए पई कल्ह कि तूं घर में वेठो आहीं न, तोखे ख़बर कान्हे असां दुनिया में था रहूं, असांखे दुनिया जी ख़बर आहे। कुझु ॿियो चैप्टर पियो हले हुन सां। त हिनखे चयोमांसि भाई हेॾो टिमाड़ ते वीचारियूं मायूं कीअं मत चढ़ी सघंदियूं, बुजुर्ग या ॿिए जवान बि। चई अरे साईं तव्हांखे ख़बर कान्हे 30 माड़े ते बची वेंदव, 30 माड़ो बि हुजे पहुची वेंदव। ऐं ॿियो त छॾियो, अगरि पिपलानीअ में बि वठूं न उते बची वेंदव। छो त हा सही में वेंदा त आहिनि, के चवंदियूं आहिनि कि अरे मुहूर्त ते वञिणो आहे सोनागिरी, परे आहे ॾाढो, बस मटाइणी बि पवंदी, पोइ छो थी वञी? चए छा कयूं, मन त नथो करे, मजबूरी आहे, मुंहुं ॾियणो आहे। त इहे मुंहुं कोन्हे ॾियणो, माण्हू खे इंट्रस्ट आहे ॿाहिरि संसार में भॼण में, भीतर वञण में ॾुखियाई थी लॻे हुनखे। जबकि भीतर वञणु सवलो आहे, ॿाहिरि वञण में एनर्जी नष्ट थींदी आहे। ॿाहिरि घुमण फिरण में असांजी एनर्जी ऊर्जा ख़र्च थींदी आहे, मिलंदो बि कुझु कोन्हे। भीतर वञण में ऊर्जा ईंदी आहे। भरतरी चए थो माण्हूअ खे घुर्जे भीतर वञे थोरो। जापान जो हिकु कथा आहे नंढड़ी, हिकिड़ो संत वेठो हो जापान जो, ऐं कुझु माण्हू प्रवचन ॿुधनि पिया, त हिकिड़ो हाथी अची वियो। हाथी जो आयो माण्हू वटि भगदड़ मची वई। ही संत वेठो रहियो शांत। उहो हाथी आयो, संत खे कुझु कोन कयईं ऐं चुपचाप हली वियो। पोइ माण्हू आया, चवण लॻा साईं तव्हांखे डपु कोन लॻो ऐं तव्हां भॻा कोन? त संत चई हा मूंखे डपु बि लॻो ऐं मां भॻम बि। त हुननि चयो किथे भॻा? तव्हां त हिते ई वेठा हुआ। हुन संत चई तव्हां ॿाहिरि भॻा, मां भीतर भॻुमि, मां भीतर में वठी भॻुमि, भॼियासीं त ॿई। अंदर बि डुकी सघिजे थो न। धैर्य इन लाइ खपे, धैर्य। योगे धैर्य समाधि सिद्धि सुलभे, बुद्धि विद धवम बुद्धा। बुद्धिमान माण्हूअ खे घुर्जे कि जेॾी महिल शांत करे एकाग्र थिए त धैर्य रखे। पहिरीं त चवंदो कि अरे अलाए कहिड़ा कहिड़ा वीचार था अचनि, अलाए क्या पता नहीं क्या हो रहा है, पर धैर्य रखे। हिकु संत ॿुधाए पियो मजाक में कि जॾहिं रामायण में जॾहिं हनुमान अंगद जामवंत नल नील इन्हनि बांदरनि जी टोली सीता खे ॻोल्हण निकिती, त घुमंदे घुमंदे ही हिकु गुफ़ा में पहुची विया। उन गुफ़ा में स्वयं प्रभा वेठी हुई। तो स्वयं प्रभा उन्हनि खे चए थी कि तव्हां हाणे वञो, सीता अथव समुंड जे हुन पार लंका में, तव्हां अखियूं बंदि कयो, मां तव्हांखे पहुचायां थी। उन्हनि अखियूं बंदि कयूं। स्वयं प्रभा चई तकड़ न कजो, आराम सां अखियूं हाली न खोलजो। हुननि अखियूं बंदि कयूं बांदरनि, पर बांदर चंचल थींदा आहिनि, चंचल, धैर्य हुअनि ई कोन, अखियूं खोले छॾनि।
अखियूं खोलनि त छा ॾिसनि, समुंड जे किनारे ते पहुची विया आहियूं। त उहो संत पियो चए कि अञा थोड़ी देरि अञा अखियूं बंदि रखनि हा त शायदि लंका पहुची वञनि हा, पर धैर्य कोन हो, धीरज कोन हो, जल्दी अखियूं खोले छॾनि त एतिरो ई पहुता समुंड जे किनारे ताईं। ये आंतरिक शक्ति, आंतरिक दुनिया अगरि धैर्य रखियो वञे त ॾाढो कुझु पहुचाए छॾींदी आहे अॻिते। ऐं ॿाहिरि केवल माण्हू डुकंदो रहंदो आहे, भॼ डुक ई कंदो रहंदो आहे। त प्रश्न तो पैदा थिए कि भाई अगरि वेठा हूंदासीं त सांसारिक कम रुकिजी वेंदा, त सॼो ॾींहुं थोड़ी वेहणो आहे। हिकु 48 नंबर हाणे अॻिलो श्लोक अचे थो राजा भरथरीअ जो, इहो ई इन सां ई थोड़ो संबंधित, कि माण्हू भोगनि जे पुठियां कूड़ ॻाल्हाए थो, बेईमानियूं करे थो, ऐं भोग हासिल बि था थी वञनि। पोइ जेॾी महिल भोग भोगे थो, कुझु खाइण जा या घुमण जा या कार में वेहण जा या बंगले में रहण जा, टीवी मोबाइल ये सभु यूज़ करे थो, त उनखे छा थो मिले, हिकु संतुष्टि, संतुष्टि न, इन अखर खे पकड़िजो कि सभु भोग भोगण सां मिले छा थो, संतुष्टि, हिकु संतोष तो मिले। ऐं हिकिड़ो कोई अंतर्मुखी संत आ, साधु आ या साधक आ, उहो थोड़ी उनखे इच्छाऊं कोन्हनि वधीक भोगनि जूं, वो थोड़ो ई खाई करे, थोड़ो ई घुमी करे ओतिरो ई संतुष्ट आ जेतिरो हू आ। संतुष्टि में कमी कान्हे, कोई फ़र्क़ु कान्हे ॿिन्हिनि जे। त इहो ॿुधायो कहिड़ो फ़र्क़ु आहे ॿिन्हिनि में। हिकु राजा बि संतुष्ट आहे भोग भोगे करे, ऐं हिकिड़ो सन्यासी बि संतुष्ट आहे। संतुष्टिअ में का हू न हूंदी अथव क्वालिटी या हूअ, संतुष्ट हू बि आहे, संतुष्ट हे बि आहे सन्यासी। त पोइ चए थो कि जॾहिं ॿई बराबरि आहियूं ऐं मन तृप्त ॿिन्हिनि जो थो थी वञे, त केरु अमीर केरु ग़रीब, कीअं चऊं अमीरी ग़रीबी, ॿाहिरां धन सां थींदी आहे छा अमीरी ग़रीबी? अगरि माण्हू संतुष्ट न आहे, ख़ुशी न आहे, त धन हूंदे बि उहो अमीर न आहे। संतुष्टि हुजे त भरथरी पंहिंजे ई नाले थो चए कि असां वृक्ष जी छाल, वृक्ष जी छिलको लाहे करे उन जा वस्त्र धारण करे बि संतुष्ट आहियूं। तू रेशमी ऐं कीमती कपिड़ा पाए करे बि संतुष्ट आहियूं। त संतोष त ॿिन्हिनि जो बराबरि आहे न। इन में विशेषता कहिड़ी थी वई तो में? सम पकड़जो ॻाल्हि खे, विशेषता कहिड़ी थी वई? विशेषता पैदा कई माण्हुनि, ॾिसण वारनि, कि अरे हेॾी महांगी ड्रेस, हेॾी ऊंची, इहो कंहिं पैदा कयो? माण्हुनि जे मूढ़ता। अगरि ड्रेस सुख न ॾे, गर्मीअ में माण्हू अहिड़ी ड्रेस पाए जेका पसीना पसीना करे छॾे, ऐं माण्हू तारीफ़ कनि, ऐं ड्रेस पाइण वारो माण्हू तारीफ़ ॿुधी बसि ख़ुशि थी वञे, त हिनखे मूढ़ चइबो न। हू ॿिए जे सुख जे लाइ पियो थो पाए न, माना कि ॿिए खे बसि मां सुठो नज़र अचां। भरथरी चए थो कि जेको समझदार अमीर बि हूंदो न, उहो पहिरीं पंहिंजी सोचींदो कि मूंखे कंफर्टेबल लॻणु खपे, पोइ भली महांगी हुजे ड्रेस, पर मूंखे कंफर्टेबल लॻे, त मूंखे बि कंफर्टेबल लॻी रहियो आहे। भरथरी थो चए संतोष ॿिन्हिनि जो हिकु ई आहे।
त इन में छा जो केरु विशेष कीअं थियो हुअ? माण्हुनि खे साइड कयो, माण्हुनि खे साइड ई करे ई साधना थींदी आहे। माण्हुनि जो अगरि तव्हां खणी वेंदा न त जॾहिं माण्हू जो मूड चेंज थींदो न, तव्हांजो बि मन चेंज थी वेंदो। पोइ तव्हांजो रिमोट कंट्रोल माण्हुनि जे हथ में अची वेंदो कि कीअं तव्हांखे घुमाइनि था। ऐं माण्हू तव्हां बि आहियो, माण्हू का कुझु कोन अथव, केवल भीड़ जो 4 माण्हू गॾु थी वञनि त माण्हू थी वेंदा आहिनि। ऐं उहे बि बसि ईअं ई ॻाल्हाईंदा आहिनि तव्हां वांगुरु, ॿुधी ॿुधी करे किथां बि कुझु बि। त असली संतुष्टि आहे असांजी स्वयं जी संतुष्टि हुजे। संतोष दे समाजा पंहिंजो ध्यान दे धणी, संतोष दे समाजा पंहिंजो ध्यान दे धणी, सेवा कयूं निष्काम अहिड़ो ज्ञान दे खणी, संतोष दे। जुगती बुधाए जोगी किए नाम मां जप्या, जुगती बुधाए जोगी किए नाम मां जप्या, दुनिया छदे दिया पिरी पर तो खिना छड्या, दुनिया छड़े दिया तेरी पर तू खिला छड़िया, पानी सदाया तहें जी कृपा जी दे कणी, बानी सदाया कृपा जी सेवा कया निष्काम अहिड़ो ज्ञान दे खणी, संतोष दे। आही तो गुल गुलाब जो चौदस जो चंद्र तू, आही तो गुल गुलाब जो चौदस जो चंद्र को, बेअंत आही सिकसंदो गहरो समुंद्र तू, कुछ भी नथो वणे मुखे बस तू ई थो वणी, सेवा कयूं निष्काम
ध्यान दे धणी सेवा कयो निष्काम अहिड़ो ज्ञान दे खणी संतोष दे त संतोष धन वॾे मां वॾो धन मञियो वियो आहे। कॾहिं कॾहिं पैसे वारे वटि इहो धन न हूंदो आहे, संतुष्टि न, ख़ाली जो ख़ाली, ख़ाली जो ख़ाली सदाईं। पैसो त ईंदो वेंदो अथसि पर सदाईं ख़ाली जो ख़ाली। न कॾहिं असां हुनखे दान कंदे ॾिसंदासीं, न मुस्कुराईंदे ॾिसंदासीं, न कॾहिं शुकुर कंदे ॾिसंदासीं, बल्कि असां पाण हुनखे कढी ॾियूं त रखी छॾींदो चुपचाप, ऐं रखण खां पोइ बि शुकुर कोन कंदो। मतिलबु उन वटि संतोष धन कान्हे। संतोष जो धन वॾो आहे। अगरि कंहिं ग़रीब वटि उहो धन आहे, माना ख़ुशि आहे, पंहिंजो पाण में ई स्वयं में स्थित आहे, संतुष्ट आहे, त पोइ धन मायने बि नथो रखे। इन जो मतिलबु ईअं सम्झिजो इहो बि कान्हे कि तव्हां भाई त्याग करे घर में सायो करे हूंदे सूंदे बि उपयोग न कयो। इन जो इहो बि अर्थ कान्हे। इन जो अर्थ आहे कि जेको तव्हां वटि आहे उन में संतुष्ट थियण जी कोशिश कयो, पाण खां घटि वारे खे ॾिसी करे। इन जो इहो अर्थ आहे। भरथरीअ जी हिन हर ॻाल्हि जो तव्हां केवल इहो ई अर्थ न सम्झिजो कि जेको जेको ही चए थो उहो असांखे करिणो आहे। इन जो अर्थ सम्झणो आहे कि असांखे गिड़गिड़ाइणो कान्हे, याचना कान्हे करणी, जलील न थियणो आहे, बेइज़ती न कराइणी आहे, झुकणो कान्हे कंहिंजे अॻियां, समझोतो कोन्हे करिणो पंहिंजी आत्म संतुष्टिअ सां, पंहिंजे कल्याण सां, पंहिंजे मुक्तिअ जे मार्ग सां कुझु बि समझोतो कोन्हे करिणो। उन लाइ जेको जेको करिणो पए उहो कयो। त उन में हिकु ॿियो सलोक भरथरीअ जो अचे थो कि बिना सुविधाउनि जे बि माण्हू ख़ुशि रही सघे थो। भरथरी चए थो कि अगरि ही पंहिंजी ॻाल्हि थो करे कि अगरि मूं वटि घर न आहे, भोजन जी व्यवस्था न आहे ऐं बर्तन बि कान्हनि, तब मां पंहिंजो कमु करे सघां थो। सभिनि खां पहिरीं चए थो पाणी पात्रम, मुंहिंजा जेके हथ आहिनि इहे बर्तन ठही सघनि था। ऐं भिक्षा मिली वेंदी मूंखे। ॾिसो ही पहिरीं छा चई, ज़लील न थियूं, गिड़गिड़ायूं न, ऐं भिक्षा छा हुन में नथो अचे छा? फ़र्क़ु अथव। हिकु थींदो आहे कि संसारी माण्हुनि जे अॻियां नीज़ारियूं करणु, उहा ॿी ॻाल्हि थी वई, पर हिकिड़ो भिक्षुक सन्यासी जेॾी महिल सभु त्याग करे भिक्षा लाइ वेंदो आहे न कंहिं घर में, त इहा भीख कान्हे, हीअ भिक्षा आहे। ही भिक्षा सां हुन जो घर पवित्र थी वेंदो, भिक्षा ॾियण वारे जो। त हीअ हिकु अलॻि शइ आहे। जेॾी महिल उहो भिक्षा ॾींदो, कुझु बि रोटी ॾींदो, त उहो पंहिंजो पाण खे सौभाग्यशाली सम्झंदो। इहो बि चए थो भरथरी हिन में 50 नंबर श्लोक में। 50 नंबर श्लोक में चए थो पुण्य ग्रामे वने वा महती सित पठ छन पाली कपालिम। भाई कंहिं सुठे गांव में वञी करे भिक्षा वठणु मूंखे मंज़ूर आहे, जंहिं गांव में भला माण्हू रहंदा हुजनि, सुठा माण्हू रहंदा हुजनि, जिन जे घर में भली छेणनि ते रोटी ठाहींदी हुजे, उहा छेणनि जी ख़ुशबू मूंखे वणंदी,
ऐं प्रेम प्यार सां मूंखे भिक्षा ॾींदा, पर शहर में उन्हनि पैसे वारनि जे अॻियां मूंखे नीज़ारी करणु मंज़ूर कान्हे, छो त ॿिन्हिनि में फ़र्क़ु आहे। इहो 50 नंबर सलोक थी वियो कि शहर जे माण्हुनि खे, नेताउनि खे, के वॾे माण्हूअ खे मां चवां मुंहिंजो ही कमु कराए, मूंखे उहो मंज़ूर कान्हे। ही मंज़ूर आहे कि गांव में झंगल में मां भिक्षा वठी करे, ऐं जिते हू रहंदा हुजनि सुठा माण्हू जेके ख़ुशि थियनि भिक्षा ॾेई करे, तुलसी वाहन जाइए जहां न मिले मान, भली केॾो बि पैसे वारो हुजे, अगरि मान सम्मान नथो करे त ओॾां न वञणु खपे, ऐं ओॾां वञणु खपे जिते प्यार मिले। त भरतरी चए थो मां उन गांव में वञी, झंगलनि में वञी भिक्षा ग्रहण कंदुमि त मुंहिंजो पेट त भरिजी वेंदो, ऐं बासण न हूंदा त मां हथ में ई खणी खाई वठंदुमि। इहे बर्तन ई आहिनि मुंहिंजा हथ, ऐं दिशाऊं मुंहिंजा वस्त्र आहिनि, 4 दिशाऊं इहे वस्त्र आहिनि। जेको ईअं करे थो उहो ई इन्हनि संसार जे बंधननि खे तोड़े सघे थो। ऐं हिकु ॿी ॻाल्हि 51 नंबर सलोक में थो चए, 51 नंबर सलोक में एतिरो तक थो चए, मातर लक्ष्मी भजस्व कंचिद परम मत कांक्षिणी मास्म भू भोगेशु स्पृहलास्त्व वशे का निस्पृहाणामसि। इन खां पहिरीं हिकु ॿियो सलोक इन सां संबंधित आहे, उहो ॿुधी वठो। उन में भरतरी इहो थो चए, इहो 55 नंबर सलोक, कि छा पर्वतनि पहाड़नि में गुफ़ाऊं कान्हनि छा रहण जे लाइ, जो मां शहर में वञी करे प्लाट वठां या घर वठां, गुफ़ाऊं आहिनि रहण जे लाइ। ऐं झरना छा ख़तम थी विया आहिनि छा पाणी पीअण लाइ? झरना त आहिनि, मिठो जल, त मां छो शहर में बिस्लरी वठां? ऐं ॿियो, छा वणनि में फल कान्हनि छा, त मां फल खाई करे बि गुज़रान करे सघां थो। ऐं तन ढकण जे लाइ वलकल बि आहिनि, वण जूं छाल थींदी आहे भोजपत्र, उन जा वस्त्र पाईंदा हुआ ऋषि। त पोइ मां छो अभिमानी ऐं नीच माण्हुनि जे तरफ़ आशा सां निहारियां? छो मां आशा सां निहारियां? असां छो उनखे वॾो ठाहे छॾियूं, जंहिं वटि पैसो आहे? सिर्फ़ु इन पोइ सन्यासी छो ठहियासीं, संत छो ठहियासीं? ये मां बि सोचींदो आहियां कि अनेक बाबा आहिनि कि ख़ुशि थी वेंदा आहिनि, कोई वाणियो माण्हू अगरि उन्हनि खे भेटा ॾे त ॾाढा ख़ुशि थी वेंदा आहिनि, गुणगान ॻाइण लॻंदा आहिनि। छो? पोइ छो थियासीं, इहो कमु छो कयोसीं? अगरि पोइ त असां हुनखे वॾो ठाहे छॾियोसीं, समता न रखीसीं। भरतरी चए थो अहिड़ी कहिड़ी मजबूरी आहे, छा मरी वेंदासीं या? अगरि इहे कृपा न कंदा धनवान त? हिन जो अर्थ इहो आहे, इन जो अर्थ इहो न आहे कि असां झंगल में हलिया वञूं ऐं गुफ़ा में रहूं। इन जो अर्थ आहे जेको आहे असां वटि उन में संतुष्ट रहूं ऐं पंहिंजे सिद्धांतनि खे न छॾियूं, केवल भॻवान जे अॻियां सिर झुकायूं, धनवान जे अॻियां न, त पोइ उहो असांजी रक्षा कंदो। सार ॻाल्हि इहा ई अथव। हींअर त पॉसिबल बि कोन अथव, अगरि कंहिं जेंट्स खे भाई इच्छा थिए कि मां घर ॿार छॾे झंगल में हली वञा, पॉसिबल कोन अथव। पहिरीं ॻाल्हि त उहो ज़मानो ॿियो हो, उन ज़माने में अगरि कोई माण्हू झंगल में हलियो वञे त राजा ॾाढो उनखे आदर ॾींदो हो कि साधू आहे। हाणे कोई झंगल में हिकु झोपड़ी बि नथो ठाहे सघे, वन विभाग वारा अची वेंदसि, उहो झोपड़ी बि तोड़े वेंदसि।
तो मां प्रैक्टिकली पियो तो ॿुधायांव, पर अर्थ सम्झिजो, अर्थ छा आहे इन जो। हींअर उहो न आहे, हींअर बल्कि इहो आहे कि झंगल छॾे शहर में किथे पंहिंजो पंहिंजो त आहे न मकान, बसि जिथे रहिया पिया आहियो उते ई सुखपूर्वक शांतीअ सां रहो ऐं भॻवान जो गुण ॻायो, भॻवान जो भॼन कयो, मानुष जनम सफल बणायो। की न ज़रूरत कहिड़ी आहे झंगल में वञण जी, बसि इहो करिणो आहे कि झुकणो कान्हे, स्वाभिमान रखिणो आहे कि झुकंदासीं त केवल भॻवान जे अॻियां अथवा उन जे अॻियां जेको मूंखे परमात्मा सां मिलाए। कैसा काकर चवर ढोलावा चरण धूड़ मुख लाई, जेको मूंखे परमात्मा सां जोड़े, परमात्मा सां मिलाए, उन सां ई मां कयां। त हाणे वापसि था अचूं पाण 51। मातर लक्ष्मी, या इहो चवण लाइ त हिमत खपे। भरतरी चए थो लक्ष्मी माता खे, माण्हू लक्ष्मी माता खे छा चवंदा आहिनि? अच निवास कर। ॾियारीअ ते त केॾो हुनजो हू कंदा आहिनि, भई अचो हे माता लक्ष्मी मुंहिंजे घर अचो, दुकान ते बि अचो, घर में बि अचो। भरतरी चए थो हे माता लक्ष्मी हाणे तूं वञ। भरतरी थो चए हाणे मां तुंहिंजे बिना रहण सिखी वियो आहियां। पहिरीं मां कोन पियो चवां कि तूं वञ, पहिरीं मां ॾिसां पियो कि रही सघां थो या न धन जे बिना। कंहिंखे धन न हुजे त हुनखे छा चइबो आहे? ग़रीब, निकृष्ट। पर भरतरीअ जहिड़ो चए थो कि मां बिना लक्ष्मीअ जे हाणे रही सघां थो, छो त सभु फ्री आहे हिते झंगल में। या कोई हिम्मत करे ॾेखारे, उहो आहे सचो वैरागी कि लक्ष्मी माता कुछ भी न चए, इहो भी न चएसि कि वञ या अच, पर इच्छा न करे कि तूं अच। इन में भी रही ॾिसो कि असांजो ख़र्च घटि में घटि घणे में असां रही सघूं था, घणे घटि में घटि ख़र्च में असां रही सघूं था। आसक्ति न, ईअं न पोइ वरी जमा कयो किथे, उहो त कंजूसी थी वई। हिकु प्रयोग करे ॾिसो कि मुंहिंजो ख़र्च घणो आहे, मुंहिंजो हिन धरतीअ ते मां घणो पे थी ख़र्च, घणी महांगी आहियां। हिकु प्रयोग भरतरी त साबित कयईं कि फ्री आहियां मां, मुंहिंजो ख़र्च बिल्कुलु फ्री आहे, कुझु बि कोन्हे मुंहिंजो ख़र्च, छो त ही सुख भोगे चुको आहे। हिन ॾिठा आहिनि राजसी सभु प्रकार जा सुख, पोइ त वैरागी थियो आहे। इहा ई प्लस पॉइंट आहे कि पहिरीं सभु ॾिसी चुको आहे त हिनखे ई वणनि था प्रकृतिअ जो जल, अन्न, फल, आहार, कंद मूल, गुफाउनि में रहण। पर असां प्रयोग करे ॾिसूं, अगरि पैसा वधीक अचनि त दान पुण्य कयूं, पर सादगी वारो जीवन हुजे असांजो। इहो थियो 51। 52 नंबर श्लोक में हिकु भॼन तो अचे, ॻायां? सुठो आहे, इन ते ई आहे। असांजी असांखे ख़बर कोन आहे, असांजी असांखे हलाइण वारो, हलाइण वारो कीअं थो हलाए। असांजी असांखे ख़बर कोन आहे, असांजी असांखे ख़बर। बादशाह राम केॾा शहर में वञण पियो चाहे त स्टेशन ते टिकट वठण लाइ पैसा कोन हुअसि। हिकु माण्हू आयसि,
चईंसि संत हाणे कीअं वेंदे, टिकेट बिना ट्रेन में चढ़ण कोन ॾींदई। त संत चईंसि तूं ॾींदे, वञ वठी अच। ओ कॾहिं पट पहराए घोड़नि ते घुमाए, कॾहिं पट पहराए घोड़नि ते घुमाए, कॾहिं कपिड़ा फाटल पंधड़ो कराए, कॾहिं कपिड़ा फाटल पंधड़ो कराए, कॾहिं लख हथनि में कॾहिं पाई नाहे असांजी, असांखे ख़बर कोन आहे। मस्तन सां मालिक करे कोन लेखा, मस्तन सां मालिक करे कोन लेखा, इश्क वारनि लाइ काई नाहे रेखा, इश्क वारनि लाइ काई नाहे रेखा, पढ़ियलनि जो हिते कोई कम नाहे असांजी, असांखे ख़बर कोन आहे असांजी। ॾाढा माण्हू चवंदा आहिनि असांजी, उहा मूंखे ख़बर मुंहिंजी, मां कीअं थी हलां, उहो मूंखे ख़बर। पर साधू छा चवंदो, मूंखे ई कोन्हे ख़बर मां कीअं पियो थो हलां। असांजी असांखे ख़बर कोन आहे असांजी, असांखे। प्रिय जे प्यार जो पतो कह न पातो, प्रिय जे प्यार जो पतो कह न पातो, पढ़िया घणई पुस्तक कहीं अंत न जातो, पढ़िया की पुस्तक अंत न जातो, प्रीतम ज्ञानी ध्यानी, प्रीतम ज्ञानी ध्यानी, हल्या विहाराए असांजी, असांखे ख़बर कोन आहे असांजी, असांखे। जेको ॿियो नंबर 52 नंबर सलोक अचे थो, उन में ईअं सम्झो राजा भरथरीअ खे उनजो पुराणो दोस्त मिलियो। उहो ई पंहिंजे लश्कर सां गॾु हो, राजा हो, ऐं भरथरी सन्यासी हो, साधु हो। त हुन चईंसि अरे यार तुंहिंजो छा हाल थी वियो आहे हीअ? त भरथरी चएसि थो यूयम वयम वयम यू मित्यासीन मति रावयो किम जात मधुना मित्र यूयम यूयम वयम वयम। मतलब कि पहिरीं पाण ॿई दोस्त हुआसीं त एतिरो संबंध हो कि जहिड़ो तूं है ओड़ो मां हुअमि, ॿई हिकु जहिड़ा ई हुआसीं, विषयनि ॿई भोग भोगींदा हुआसीं। जेको जीअं तूं तीअं मां, जीअं मां तीअं तूं। पर हाणे फ़र्क़ु इहो थी वियो आहे कि मां आहियां ऐं तूं तूं आहीं। हाणे असां ॿिन्हिनि में पहिरें जहिड़ी समानता न आहे। हुन चीज़ कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं, पाण खे मूंखां वधीक थो सॾाईं, तोखे ख़बर अथई मूं वटि घणो पैसो आहे। हिन चीज़ केतिरो पैसो अथई? भाई हिन बि त ॾिठो आहे न, भरथरीअ बि त चीज़ घणो पैसो अथई। हुन चीज़ मूंखे एॾो धन आहे जो मूंखे ई कोन्हे ख़बर मूं वटि केतिरो पैसो आहे। ॾाढा माण्हू चवंदा आहिनि न कि मूंखे एॾो पैसो आहे जो मूंखे ई कान्हे ख़बर। त
त भरथरीअ चयईंसि मूंखे बि कान्हे ख़बर कि मूं वटि केतिरो पैसो आहे। बराबरि थी वियासीं न ॿई। मुंहिंजी संपत्ति केतिरी आहे, हीअ सॼी धरती मुंहिंजी आहे, हीअ आकाश हीअ वृक्ष सभु मुंहिंजा आहिनि। मां ॾेखारे पंहिंजी प्रॉपर्टी, मूंखे ई कान्हे ख़बर, मां कॾहिं जोड़ियो ई कान्हे हिसाब, मुंहिंजी वधीक आहे तोखां। ऐं मूं वटि आंतरिक संपत्ति आहे, त मां तोखां मां इहो नथो चवां वधीक घटि, तूं ऐं मां आहियां। पहिरीं त ॿई हिकु ई हुआसीं, जहिड़ो तूं हुए तहिड़ो मां हुअमि। त उहो आहे यूयम वयम वयम यूयम अत्यासीन मतिर वयो किम जात मधुना मित्र यूयम यूयम वयम वयम, तूं ऐं मां आहियां। त हिते असां सत्संग खे रखूं था ऐं बाक़ी सुभाणे ॿुधंदासीं। बोल जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय।